बस पढ़ाई पूरी करे कयूं सा थपीला। उहा त चए पई नौकरी कंदसि। चरी आहे छा? नौकरी करे छा कंदी? भला कहिड़ी कमी अथसि? सभु कुझु त आहे हुन वटि, हिकिड़ो ई औलाद आहे, ही सभु कुझु उनजो ई त आहे, कहिड़ी ज़रूरत आहे उनखे? बाक़ी हेतिरो छा लाइ पढ़ी आहे, छॾेसि। चवे पई त भले वञी नौकरी करेसि, पंहिंजा 5 रुपया कमाईंदी त ख़ुशि रहंदी। न न चरी आहीं छा? बेगम नौकरी करण वारनि छोकिरनि लाइ वॾा मसइला अथई। नौकरीअ में वीचारियूं एॾो थियूं फासी वञनि जो हुननि जी शादीअ जी उमिरि ई निकिरी थी वञे। कोमल बि तुंहिंजी लाडली आहे, पर तुंहिंजे प्यार न हुनखे ज़िदी बणाए छॾियो आहे। तूं न चइजांसि, नौकरियूं को एॾियूं सोलियूं कोन थियूं मिलनि। पाणे भित सां मुंहुं लॻंदो न त सम्झी वेंदी। तुंहिंजी मर्ज़ी। मां त चाहियां थो पंहिंजी धीअ जी अहिड़ी जाइ ते शादी करायां जो राणी थी राज करे, हुनखे कंहिं शइ जी बि कमी न हुजे। अल्लाह भाग भला कंदो। कोमल जी शादी एॾी धाम धूम सां कराईंदुमि जो माण्हुनि जा वात ॾिसजां गोतो थी वेंदा। हर शइ ॾाज में ॾींदोमांसि, हर शइ। छो न, असांजी अकेली थी आहे, पंहिंजा सभु अरमान पूरा कंदासीं। तॾहिं त उन जे लाइ हाणे खां ई पैसा गॾु कंदो थो वञा। काल ॾिना हुया मैं न पैसा, सांडे रखजां। हा हा, सभु सांडे रखिया आहिनि। ॾे त ख़बर भला घणा गॾु थिया हूंदा? 13 लाख रुपया। ओ बेगम, 13 में छा थींदो? घटि में घटि कोमल जी शादीअ लाइ 50 लाख रुपया हुजनि, 50 लाख रुपया।